वेलकम बैक। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिंध हुकूमत लियारी में इमारत किरण वारे वाक़े में फौत थी विया 27 शहरनि जे वारसनि खे $1.5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG खे हटायो वियो आहे। लियारी वाक़े जे ज़िम्मेवारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे कंहिं बि सरकारी ऑफिसर जी कोताही साम्हूं आई त कार्रवाई थींदी। 2022 खां पोइ जेके ऑफिसर मुक़रर थिया उन्हनि खे जांच में शामिल कयो वेंदो। सईद गरी जो चवणु आहे कराची में 588 इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। जिन इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾिनो आहे उन्हनि बाबति कमिश्नर खां तफ़सील घुरिया आहिनि। गैर क़ानूनी अदावत ऐं ख़रीदारी ते कानून सख़्त कया वेंदा। सूबाई वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हुकूमत लियारी में इमारत किरण वारे वाक़े में फौत थी वियल 27 शहरनि जे वारसनि खे $1.5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG खे हटायो वियो आहे। इन हवाले से तफसील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलवानी खां। जी शहजाद। जी बिल्कुल। सिंध हुकूमत लियारी में इमारत किरण वारे वाक़े में फौत थी वियल 27 शहरनि जे वारसनि खे $1.5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। अॼु सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन इन बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कई। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु हो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे DG खे मुअत्तल करे हटायो वियो आहे। लियारी वाक़े जे ज़िम्मेवारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी ऐं फैक्ट फाइंडिंग कमेटी खे में रिपोर्ट पेश करण की हिदायत कई गई है। कंहिं बि सरकारी ऑफिसर की कोताही साम्हूं आई त कार्रवाई थींदी। सीनियर सूबाई वज़ीर ऐं जेको मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर ऐं घरू वज़ीर जी मुश्तरका जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उनमें सीनियर सूबाई वज़ीर जो इहो पिणु चवणु हुयो त लियारी हादसे में मुलविस अमूरनि ज़िम्मेवारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। और उन दौरान सईद गनी सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त वाक़े में फौत थी वियलनि जे वारसनि खे $1.5 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। 2022 खां पोइ जेके ऑफिसर मुक़रर थिया आहिनि उन्हनि खे पिणु जांच में शामिल कयो वेंदो। कराची में जेके 588 इमारतूं आहिनि उन्हनि खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे। जिन इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾिनो वियो आहे उन्हनि बाबति कमिश्नर कराची खां तफ़सील घुरिया आहिनि। उनखे इंक्वायरी लाइ पिणु चयो आहे। ईंदड़ 24 कलाकनि अंदरि ज़बून हाल जेके इमारतूं आहिनि उन्हनि जी रिपोर्ट अची वेंदी ऐं जेके ज़बून हाल बणियल 51 इमारतुनि खे जल्द किराइण जो कमु शुरू कयो वेंदो। गैर क़ानूनी अदावत ऐं ख़रीदारी ते कानून सख़्त कया वेंदा।